अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तमाम आया ज़ाहिद अली तहीम तमाम ॾिसी रहा आयो Z80 ऑफिशियल। दोस्तों अज जी इन वीडियो में मां खुशखबरी खणी आयो आया तहां दोस्तन जे लाए जेके दोस्त सिंधी ड्रामन के पसंद कंदा आहिनि उन्हनि दोस्तन जे लाए ही खुशखबरी आहे। तहां दोस्त सोचे रहा हूंदव त आखिर कहिड़ी खुशखबरी आहे। दोस्तों मां तव्हांखे इहो ॿुधाइण वारो आहियां त ही ड्रामो ज़हर ज़िंदगी कॾहिं हलायो वेंदो। इहो तव्हांखे हिन वीडियो में अॼु मां ॿुधाईंदुसि त आखिर ही ड्रामो कॾहिं हलायो वेंदो। वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तन खे हिकु नंढड़ी रिक्वेस्ट आहे, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो शुरू कयूं था। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में सीनियर अदाकार कहिड़ा आहिनि। असद खान कुरैशी, सैयद निसार शाह, सतार लाड़ उर्फ मज्जू, आज़म मेंगल, हबीब पांवार, फर्जंद मलिक खज्जू, उमैद अली कलवड़ ऐं तमाम नाले वारा पिण हिन ड्रामे में मशहूर अदाकार आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो राइटर केरु आहे ऐं डायरेक्टर केरु आहे। दोस्तों हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे फर्जंद मलिक ऐं को डायरेक्टर आहे हबीब पांवार। ऐं हा तव्हांखे इहो ई ॿुधाईंदो हलां त हिन जो राइटर आहे साईं नूर ज़वार। हिन ड्रामे जो राइटर साईं नूर ज़वार आहे। तमामु बहितरीनु हिन ड्रामे जी स्टोरी आहे। ऐं हा मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त ही ड्रामो अप्रैल वारे महीने में हलायो वेंदो सिंध टीवी चैनल ते। दोस्तों अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे। ऐं हा जे अगरि तव्हां सिंधी ड्रामनि खे पसंदि कंदा आहियो, असद खान कुरैशी जे ड्रामनि खे पसंदि कंदा आहियो त हिकिड़ो सुठो कॉमेंट्स ज़रूरु कजो। महिरबानी।